नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आया संध्या से शामिल करना हेडलाइंस। सदर डॉक्टर आरिफ अलवी इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम जो ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस मूजिब इलेक्शन कमीशन नादराइन ॿियनि इदारनि जी मदद जे समुंड पार पाकिस्ताननि खे वोट जो हक़ ॾियण लाइ बंदोबस्त करे। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में वोटिंग लाइ इलेक्ट्रॉनिक मशीन हासिल करे। NCOC सॼे मुल्क में तालीमी इदारनि जी बंदिश में वाध करे छॾी। NCOC मूजिब तालीमी इदारा 23 मई ताईं बंदि रहंदा। इदारा खोलण बाबति 18 मई ते इजलास थींदो। तलहार भरसाकोट हाजी खान लाशारी में फुलेली कैनाल में 5 ॿारड़ा ॿुॾी विया। 2 ॿारनि जा लाश कढिया विया। मक़ामी माण्हुनि 3 ॿारनि खे बचाए वरितो। फौती ॿारनि में सुमेर लाशारी ऐं साइमा लाशारी शामिल। मुआतरी वेझो मुराद बाव मां निकिरंदड़ मुराद माइनर शाख ते आपाशी हमले पारां रस्तो बंदि करण सबबि ॻोरहारी औरत फौत थी वई। फौती औरत गुलशन जे वारसनि जो लाश रखी धरणो। जे सबबात में बस अॾे ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल, गोलियूं लॻण सबबि साइथ अली जोंकी मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।